नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त के केपरो में खबर ॾींदा हलूं। केपरो में पीपी जे सॾ ते अॻूणे वज़ीर आज़म सैयद यूसुफ रज़ा गीलानी जी सेनेट चूंडनि में कामयाबी की खुशी में केपरो में पीपी केपरो जे तालका सदर रईस अमान ला मरी, पीपी केपरो सिटी जे सदर हाजी इम्तियाज दर्स, पीपी केपरो जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी मोहम्मद वारिस दर्स, पीपी हारी कमेटी सांगड़ जे सदर ताजवंद मंगिर, मोहम्मद सलीम जट, रिजवान टप्पी, एजाज कुंबर, अब्दुल जब्बार कुंबर जी अगवानी में दर्स हाउस केपरो का मेन चौक केपरो ताईं रैली कढी वई, जंहिं में पीपी केपरो जे वॾी तइदाद में कारकुननि ऐं जियालनि शिरकत करे जुमरियूं हयूं ऐं पीपी अगवाननि सईद यूसुफ रज़ा गीलानी जी सेनेट चूंडनि में कामयाबी जी खुशी में आतिशबाजी पिण कई वई। उन मौके ते कारकुननि में मिठाई पिण विराई वई। उन मौके ते आयल कारकुननि खे खिताब कंदे पीपी केपरो जे सदर रईस अमान ला मरी चयो त इमरान खान हुकूमत हार खे मञींदे इस्तीफ़ा ॾियणु घुर्जे। हिन चयो त मकानी चूंडनि में हेठियूं मथियूं सभु सीटूं खटींदासीं। पीपी केपरो सिटी जे सदर हाजी इम्तियाज दर्स खिताब में चयो त पीपी सेनेट जो किलो फतह करे वरितो आहे, हाणे हुकूमत खे घर वञणु घुर्जे। रैली खे मोहम्मद वारिस दर्स, सलीम जट ऐं ॿियनि बि खिताब कयो। हिकिड़ो माण्हू जो किरदारु हूंदो आहे, हिकिड़े माण्हू जी शख़्सियत हूंदी आहे, त हींअर हिकिड़ी शख़्सियत खटियो आहे ऐं हिकिड़े थोपियल माण्हू जेको IMF जो जेको हिते असां वटि मॉनिटर हो उन हारायो आहे, हिकिड़ी शख़्सियत हिकिड़े सियासतदान खटियो आहे। बिल्कुलु हीअ अॼु एतमाद जो वोट वठण जो इमरान मीटिंग घुराई आहे, ॻाल्हियूं करे पियो, सो एतमाद जो वोट वठंदो, पोइ असांजी क़यादत जूं PDM जूं ॻाल्हियूं हलनि पियूं। अदि में एतमाद में इंशाल्लाह हिन जो कमु लही वेंदो ऐं अॻिते लॉन्ग मार्च जी ज़रूरत कोन पवंदी असांखे। हीअ कल्ह हिनखे इख़लाक़ी त हीअ जेका हिन में ज़रूरत हुजे त हिनखे कल्ह असेंबलियूं डिज़ॉल्व करणियूं हुयूं ऐं अचिणो हो आवाम में, सो हिन उहो न कयो। अञा सोचे पियो, सोचे छा थो सघे, छा सोचींदो। ज़ाहिर आहे हिन जो जेको हो प्रोग्राम उहो त फेल थी चुको आहे। हिन पाकिस्तान सॼे खे तबाह करे चुको आहे। ग़रीब माण्हू परेशान आहिनि, हर शइ जेका आहे उहा कंट्रोल खां ॿाहिरि निकिरी वई आहे। त हीअ इख़लाक़ी जवाज़ ख़तमु करे चुको आहे, पंहिंजो हुकूमत अञा रही न आहे, बसि ईअं हरू भरू अना जो मसइलो ठाहे ही वेठो आहे। गीलानी जी जीत हक़ जी जीत आहे, जमहूरियत जी जीत आहे, सच जी जीत आहे। यूसुफ रज़ा गीलानी हिकु तमामु सीनियर तरीन माण्हू आहे, हू उन उहिदे लाइ आयल आहे ऐं जेके बि वोट मिलिया आहिनि का बि ख़रीदारी न आहे थी ऐं यूसुफ रज़ा गीलानी जी हैसियत जे करे ऐं PDM जी महिनत जे करे मिलिया आहिनि ऐं इंशाअल्लाह अॻिते बि सेनेट जो चेयरमैन त उहो यूसुफ रज़ा गीलानी थींदो ऐं जेका हुकूमत प्रोपेगेंडा करे पई अहिड़ी इन में का बि सदाकत कोन्हे। इहो मर्द हुर आसिफ अली ज़रदारी आहे, उनजी बहितरीनु हिकमत अमली ऐं उनजी शानदार हिकमत अमली पाकिस्तान जी तारीख़ में इहो पहिरियों दफ़ो अपसेट थियो आहे जो हुकमरान जमायत जे एॾे वॾनि मेंबरनि जे हुअण जे बावजूदि ऐं पीपल्स पार्टी ऐं PDM जो मुतफ़क़ तौर ते गॾियल जेको उम्मीदवार हो ऐं पूरी दुनिया जूं उन ते नज़र हुयूं यूसुफ रज़ा गीलानी ते ऐं उनजी जीत थी आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे अॼु ख़ुशी जो जश्न तव्हां साम्हूं। जेको कल्ह असांजो सेनेटर यूसुफ रज़ा गीलानी मुंतख़िब थिया आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा, हिन खां वॾी ॻाल्हि असांजे जियालनि जे लाइ आहे ई कोन। तमामु असीं घणा ख़ुशि आहियूं ऐं इहो हिननि चयो पिया त फलाणो हीअ कोन थींदो, कुझु कोन थींदो, पीपल्स पार्टी 4 सूबनि में ख़तमु थी आहे। कल्ह ॾिठो त अॼु अक्सरियत सां यूसुफ रज़ा गीलानी खटियो आहे ऐं आइंदा जेको सीनेट जो चेयरमैन थींदो इहो बि यूसुफ रज़ा गीलानी थींदो ऐं 4 सूबनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी अक्सर सां कामयाबु थींदी। ज़मनी इलेक्शन में ॾिसो हिननि जो PTI जो छा हाल थियो आहे, अवां सभु ॾिसो पिया, मीडिया जा दोस्त ॾिसनि पिया। इंशाअल्लाह ताला आइंदा वज़ीर आज़म बिलावल साहब थींदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।